वेठा मुल्क मजबूरी छड़ाई किस्मत पंजी में हुई लिखल जुदाई कॾहिं गॾु हूंदा हुआसीं सदाई इक़बाल रहमा पाण फिरी कलाम पसंद कयो आहे ॻोठ काठे जी वेरी खां महमूद खान हाशमानी गुलशेर ॻोठ मेघे जे तड़ खां ममताज सनेजो शकूराणी ॻोठ साए जे पार खां ड्राइवर मियांदाद रहमो कबूलानी खां ड्राइवर मंजूर रहमो ॻोठ भाणल वाह खां गुलाम रसूल रहमो सलीम रहमो ॻोठ कालारियो खां रफ़ीक रहमो उमरदीन ए निंडड़ो गुलाम कादर रहमे जी फरमाइश आहे हिन कैसेट जो सिलेक्शन शायर मुझे पर्सनल शायर जानी भा साडर खां अमीर अली साडराई मुझे सामू कंपनी मौजूद आहे तावन कयो आहे ॻोठ सोमनार खां परदेसी शायर रोशन अली समेजो उस्ताद निजाकत हुसैनी नंगर बेंजेरा उस्ताद इनायत सांगड़ाई ही शायर ॾिसी छा तो लिखे असीं परदेसी माण्हू परदेस रहूं आवाजूं रोज़ ॾिसूं कॾहिं आवाज़ां मिलण थे दिल जानीड़ा पई सके कॾहिं आवाज़ां मिलण थे दिल जानीड़ा पई सके असीं परदेसी माण्हू परदेस रहूं आवाजूं रोज़ ॾिसूं कॾहिं आवाज़ां मिलण थे दिल जानीड़ा पई सके कॾहिं आवाज़ां मिलण थे दिल जानीड़ा पई सके कालारियो खां निंडड़े आसफ रहमे गफूर जी खास कर तमाशा शायर ॻोठ काठे जी वेरी खां इक़बाल रहमो अदा लियाकत रहमान से छा थो चए